अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं गमशाद अली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो टेक इन सिंधी यूट्यूब चैनल। तो दोस्तों अॼोके हिन वीडियो में तव्हांखे मां ॿुधाईंदुसि तव्हां हिकिड़ी क्लिक ते फेसबुक तां का बि वीडियो बआसानी सां डाउनलोड करे सघो था। मुकमल तरीक़ो हिन वीडियो में आख़िर ताईं ॾिसिजो। तो दोस्तों जेकॾहिं चैनल ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे वठो ऐं वीडियो खे लाइक न कयो त वीडियो खे बि लाइक करे वठो, छो जो हिन चैनल ते मां टेक्निकल जा वीडियो सिंधी में अपलोड कंदो आहियां। तंहिं करे हिन चैनल के लाज़मी सब्सक्राइब करे वठिजो, ठीक है। तो दोस्तों सब खां पहिरीं तव्हांखे किथे हिकु एप्लीकेशन जी ज़रूरत पवंदी जंहिंजो नालो आहे फेसबुक डाउनलोडर। तो दोस्तों हुन जी लिंक मूं डिस्क्रिप्शन में ॾेई छॾी आहे, तव्हां टाइटल ते क्लिक करे ऐं तव्हांखे डिस्क्रिप्शन में ऐप लिंक मिलंदो, तव्हां डाउनलोड करे वठो। उन खां पोइ तव्हां जीअं हिन खे ओपन कंदा तव्हांजे साम्हूं हिन तरह जो इंटरफेस ईंदो, तव्हां लॉगिन बि करे सघो था। बहरहाल मूंखे हीउ तरीक़ो सही नथो लॻे शायदि, या पता न हे स्कैम करे पासां, तो तव्हां लॉगिन न कजो। तव्हांखे हिते एप्लीकेशन हिते ॿियो ऑप्शन मिले थो लिंक, ठीक है। हाँ हिते लिंक ते क्लिक कयो, उन खां पोइ तव्हां फेसबुक मां का बि वीडियो जी लिंक खणी अचो, ठीक है। जेको वीडियो तव्हांखे वणे थो ऐं उन जी लिंक तव्हां कॉपी करे अचो, ठीक है। तो दोस्तों तव्हां लिंक कॉपी कईसीं ऐं फेसबुक डाउनलोड में हिते पाणे पेस्ट थींदी, ऑटोमेटिक पेस्ट थींदी ऐं तव्हांजे साम्हूं कुझु चेकिंग थींदी ऐं हुन पोइ तव्हां ॾिसी सघो था। HD में डाउनलोड करे सघो था, MP4 में, आइडियो में, ऐं जेकॾहिं ॾिसणु चाहियो था त ॾिसी सघो था। त पाण आइडियो में डाउनलोड था करे ॾिसूं थिए थो या कोन नथो थिए। त तव्हां ॾिसी रहियो तमामु तेज़ स्पीड में ही डाउनलोड थी रहियो आहे, ठीक है। तो डाउनलोड ते क्लिक कंदा ऐं तव्हां ॾिसी सघो था हीउ वीडियो जेको हुओ सो डाउनलोड थी चुको आहे। त दोस्तों अंत ही आसान तरीक़ो आहे, तव्हां हीअं डाउनलोड करे सघो था। तो दोस्तों इहा ई अॼोकी वीडियो कीअं लॻी उमेद थो कयां सभिनी दोस्तनि खे पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़नि वीडियो जे लाइ चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।